एतबार ना कजे, एतबार ना कजे, एतबार ना कजे, हाँ एतबार ना कजे। भला कहते कहते ओम जा साईं, खोले छो नथो ॿुधाई। एतबार ना कजे, एतबार ना कजे, एतबार ना कजे। उम्र ऐं जमारते खुसंदड़ वारते एतबार ना कजे। ॿार माउ जे पेट में 9 महीना 9 ॾींहं थो रहे, सो बि माउ खे ईअं थो चवे मुंहिंजी मां मूंखे जल्दी जनम ॾे त मां कुझु कमु करियां, पर पाए त धूड़ ऐं छाई थो, छा थो पाए? हाँ उम्र गुज़रस 5 त छॾियाई माउ जी हंज। उम्र गुज़रस 10 त चढ़ियसि हाम ते वह। उम्र गुज़रस 20 त लथसि लॼ ऐं लीह, बिल्कुलु बेशर्मो थी पियो। हाँ उम्र गुज़रस 30 त कई पराई धीअ। उम्र गुज़रस 40 त थियण लॻो ख़्यालीअ। पर दादा उम्र गुज़रस 50 त आयो इश्क जे हंजा। उम्र गुज़रस 60 त ॻोल्हण लॻो सनी थुली लठ। उम्र गुज़रस 70 त अकुल में पियसि कतर। हाँ उम्र गुज़रस 80 त घुरे पियो खीर त मिलेसि पई लस्सी। यार कैसा ईअं न थिए। उम्र गुज़रस 90 त कांगज़िया पियो लवे। उम्र गुज़रस 100 त न को सजण खे आसरो, न को दुश्मन खे भओ। मां त यार ईअं चवंदुसि मुंहिंजो त ईअं इरादो आहे, इन खां त सुठो आहे वञी टिकाणे में ऊंधो थी सुम्ही पओ। हा एतबार ना कजे, एतबार ना कजे। भला कहते कहते ओम जा साईं, खोले छो नथो ॿुधाई। एतबार ना कजे, एतबार ना कजे। यार एतबार कर त हिन दोस्त सुंदर अलवाणी दे कर कीअं कर। शाहूकार जो यार थींदे त सदाई कर्ज़दार थींदे। साईं कीअं? शाहूकार जो यार थींदे त सदाई कर्ज़दार थींदे। पर हिन डॉक्टर हकीम जो यार थींदे त सदाई बीमार थींदे। पर पुलिस जो यार थींदे त झेड़े जी, हाँ पुलिस जो यार थींदे त सदाई ख़राब ऐं ख्वार थींदे। पर हिन वकील जो यार थींदे त झेड़े जी पाड़ थींदे। पर हिन सुहिणनि जो यार थींदे, हिन सुहिणनि जो यार थींदे त जान खां बेज़ार थींदे। पर हिन सुंदर अलवाणी जो यार थींदे त सदाई बाग बहार थींदे। एतबार ना कजे, एतबार ना कजे। भला कहते कहते ओम जा साईं, खोले छो नथो ॿुधाई। एतबार ना कजे, एतबार ना कजे। वेश्या जे वफ़ाई ते, जुआ जे कमाई ते एतबार ना कजे। अरे वेश्या जे वफ़ाई ते ऐं जुआ जे कमाई ते एतबार ना कजे। समुंड जे वीर ते ऐं
कार्य जे तीर ते एतबार ना कजे। अरे यार सच थो चवाए मांडे एतबार ना कजे। एतबार ना कजे। भला कहते कहते ओ मुंहिंजा साईं खोले छो नथो ॿुधाई। एतबार ना कजे। एतबार ना कजे।